झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई पाकिस्तान पीपल्स पार्टी ठट्टो पारां कारसाज़ जे शहीदनि जी यादि में तक़रीब ठट्टे में मुनक़द कई वई, जंहिंमें पीपी ज़िले ठट्टे जो सदर सादिक अली मेमण, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी, सैयद तनवीर हैदर शाह शिराज़ी, अॻूणो सीनियर ससीब अली जो ज़िले काउंसिल ठट्टे जे चेयरमैन अब्दुल हमीद पंवर, अॻूणो चेयरमैन गुलाम कादिर पली जो पीपीए जे सूबाई अॻवान डॉक्टर अब्दुल वाहिद सुमरो, महमूद आलम शाह बुखारी, म्यूनसिपल कमेटी ठट्टो जो चेयरमैन अदा मोहम्मद मेमण, पीपीए जे सीनियर अॻवाननि अब्दुल खालिक सुमरो, पीर गुलाम रहमानी चीलानी, जहांगीर पालारी रेस, सलीम गंदरो ऐं भूरो सरकी, यूसी जमपीर जो चेयरमैन हाजी फैज़ बिरोई, अब्दुल हमीद सुमरो, आफ्ताब आलम सुमरो, गुलाम नबी मल्लण बबर, माशूक शफ़ी बबर, अल हरिनो एडी बबर, अकबर मेमण, मिस्री खान झरकाई, गुल हसन बहरानी, अब्बास बहरानी, अकरम मेमण, अयूब मला, ज़ुबैर मला समेत ज़िले तालके ऐं यूसिस जे उहदेदारनि ऐं ज़िले तंज़ीमुनि जे उहदेदारनि समेत वॾे तादाद में पार्टी कारकुननि शिरकत कई। तक़रीब में पीपी अॻवाननि पारां कारसाज़ जे शहीदनि खे भेटा पेश करे फ़लस्तीन में थींदड़ इसराइल जी जारियत जी मज़म्मत कंदे चयो त फ़लस्तीनियुनि सां गॾु आहिनि, खेनि कॾहिं बि अकेलो न छॾींदासीं। जॾहिं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे चयो त असां चाहियूं था त वक़्त अंदरि इलेक्शन कराई वञे। हिन इसराइल जे बर्बरियत, ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ते निदा कंदे चयो त इसराइल बेगुनाह फ़लस्तीनियुनि जो रतु वहाए रहियो आहे। असीं फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु आहियूं।